नाज़रीन, नसीराबाद में कोरोना वायरस सबब लॉकडाउन जारी है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है बशीर लगारी। जी बशीर। जी अॼु 57 ॾींहं बि पूरी सिंध वांगुरु नसीराबाद में भी सिंध हुकूमत तरफ़ां ऐलान लॉकडाउन जारी रहियो। एक तरफ़ तो लॉकडाउन सबब ख़ल्क़ खुदा परेशान है, ॿिए तरफ़ सेप्को इंतज़ामिया तरफ़ां नसीराबाद शहरनि सां जेको आहे माटेरेली माओ वारो सलूक रखंदे रोज़ानी जी बुनियाद ते 12 खां 18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। उन लोड शेडिंग ख़िलाफ़ सुजाग शहरी इतिहाद जेका आहे सरापिया एहतिजाज आहे। अचो त सुजाग शहरी इतिहाद जे अॻुवाणनि खां पुछा कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। एतिरा लोड शेडिंग ऐं शहरनि ॾांहुं जेके गरा बिल मोकिलिया था वञनि, एहतिजाजनि असीं हथनि में हथकड़ियूं पाए इहो आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो क्यों था खड़ी वाले ट्रांसफार्मर आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बहाल करे शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। रमज़ान महीनो, कोरोना ऐं मई महीने जी शदीद गर्मी, ही असां जेके ज़ंजीर पाए बीठा आहियूं, ही इन जे करे पाए बीठा आहियूं त तव्हां असां शहरनि खे हिन ज़ंजीरनि में जकड़े छॾियो आहे। असां आला अदारनि खां मुतालबो था कयूं खुदा रा हिन राशि एसडीओ खे हटाए कोई ईमानदार ऑफिसर हिते मुक़ररु कयो वञे जेका आवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। अॼु असांजो 12 ॾींहुं आहे, पर ही हुक्मरान जिते असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं हिते जेके सेप्को जा आला अमलदार आहिनि उहे बि निंड सुतल आहिनि। असीं मुतालबो था करियूं त फौरी तौर ते हिन एसडीओ ख़िलाफ़ एक्शन खयो वञे ऐं तक जा जेके एमएनए ऐं एमपी आहिनि उन्हनि खे बि असीं चऊं था त तव्हां वोट वठण खां पोइ किथे आहियो। इहे हेॾी निवेदन थिए पई नसीराबाद शहरवासियुनि सां, महिरबानी करे हिन जो नोटिस वठो। जहिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त तक जा जेके चूंडियल एमएनए एमपीए चेयरमैन काउंसलर हिन मामले ते ख़ामोश आहिनि। शहरनि खे बिजली नथी मिले, पाणी नथो मिले, गैस जी लोड शेडिंग बरक़रार आहे। जी अवां नसीराबाद सुजाग शहरी इतिहाद जे अॻुवाण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त सेप्को इंतज़ामिया जेको आहे शहरनि सां नाजाइज़ी करे पई, पर हिन वक़्तु कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तक जे एमपीए एमएनए या ॿिए कंहिं माण्हू नोटिस न वरितो आहे। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त असांजे हिन एहतिजाज जो नोटिस वठी करे शहर मां अतरावी तौर थींदड़ लोड शेडिंग जेका आहे उन जो आज़ार ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो।